अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया शाहिद खोसो हमारी रहा शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। गुलाम हुसैन ड्रामे की वही अपडेट तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। गुलाम हुसैन ड्रामो कॾहिं ख़त्म थियण वारो आहे, गुलाम हुसैन जी नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे, इन जा केतिरा एपिसोड आहिनि, इन गुलाम हुसैन में आख़िर यू टर्न अॻिते छा थियण वारो आहे, वॾी अपडेट हिन नंढड़े वीडियो में दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। गुलाम हुसैन ड्रामो हिन टाइम त टॉप हली रहियो आहे, ॿिया ड्रामा त आहिनि कोन, लेकिन गुलाम हुसैन ड्रामो जेको आहे हिन टाइम सिंधी शोबे जे हवाले सां नंबर 1 ते हली रहियो आहे। ऐं हिन टाइम माण्हुनि वटि ॿियो को ड्रामो न आहे मौजूदु, इन जे करे गुलाम हुसैन खे भरपूर तरीक़े सां ॾिसी रहिया आहिनि। ऐं अॼु तव्हांखे असां ॿुधाईंदासीं गुलाम हुसैन जी वॾी अपडेट। दोस्तों अगरि तव्हां नवां आया आहियो असांजे यूट्यूब चैनल ते त पोइ महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो, जे पुराणा आहियो त तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त लाइक करे छॾियो, नवां बि लाइक कयो, पुराणा बि इन वीडियो खे लाइक कयो। तव्हांजी आङुर दोस्तों ईअं त बीमार थी पवंदी, जे तव्हां लाइक न कंदो आङुर तव्हांजी बीमार थी पवंदी, इहो तव्हांखे आऊं चवां थो प्यार सां। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कल्ह बि मूं अपडेट ॾिनी, यको लगातार हर ड्रामे जी वॾी तफ़सील सां असां अपडेट ॾींदा आहियूं, ईअं तकड़ में हल्की फुल्की ॻाल्हि न आहियूं कंदा। कल्ह रिमशा शहज़ादी सां जेका असांजो राब्तो थियो उहा वीडियो तव्हां शेयर कई मूं, ऐं उनजी सॼी अपडेट मूं ॾिनी त रिमशा शहज़ादी जो छा ड्रामा कहिड़ा अचणा आहिनि कहिड़ा न आहिनि अचणा, उहा वीडियो यकीनन तव्हां ॾिठी हूंदी। अॼु घणो करे कल्ह ई तव्हां ॾिसी छॾी हूंदी, मतां न ॾिठी आहे त हेठि वञी करे रिमशा शहज़ादी जे बारे में जेका मूं मीरान जे बारे में वीडियो ठाही उन खे ज़रूरु वञी ॾिसो। दुलाब ड्रामे जे बारे में जेका हेठि लिस्ट वारी वीडियो आहे उहा बि ॾिसो, तव्हांखे सॼी अपडेट मिली वेंदी। लेकिन अॼु जेका अपडेट आहे उहा मुख़्तलिफ़ आहे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हाणे हैबत ख़ान खे चाकर ख़ान तयारु करण वारो आहे, छाजे करे त मल जे लाइ, लेकिन हू पंहिंजे इश्क में मग़रूरी में गुम लॻो पियो आहे। लेकिन चाकर ख़ान चए थो त तोखे दाव पेच सेखारींदुसि, तूं पहिरें नंबर जो मल थी वेंदे ऐं शेर सिंध जो लक़ब बि हासिलु करे वठंदे। इहे टीकरा ॾेई रहियो आहे चाकर ख़ान। थी सघे थो अॻिते हली हैबत जेको आहे तयारु थी वञे, इन जे लाइ त मां वाक़ई जेको आहे हीउ कमु कयां ऐं अॻिते जेको आहे शेर सिंध जे लाइ मलाखड़ा विढ़ां, मल थियां हिकु वॾो। अहिड़े हिसाब सां उन जी इहा तयारी हली रही आहे ऐं उहो सोचे रहियो आहे, इहा शयूं उन जे ज़हन में बार हली रहियूं आहिनि। ऐं हुनखे इहा बाहि आहे त मां पंहिंजो बदिलो वठां। उन फायरिंग कराई रांझण ख़ान जे ॻोठ ते तव्हां ॾिठो। ऐं अहिड़े हिसाब सां थी सघे थो बिलावल ऐं जेको आहे सिकंदर, इहे बि थी सघे थो मिलियल हुजनि, मथां इन्हनि बि फायरिंग कराई आहे। ऐं अहिड़े हिसाब सां इहे बि इन्हनि सां ॿधल हुजनि, अंदरूनी ज़ाहिर नथा थियनि, अॻिते हली ज़ाहिर थियनि, जीअं हिननि जी दुश्मनी वधे। हैबत वारा चवंदा असां फायरिंग न कराई आहे, रांझण चवंदो तव्हां कराई आहे, विचों टियां वरी शैतानी खे वधाए आहे। ऐं छाजे करे त हाणे जेको आहे दुआ जे चकर में जेको वठणु चाहे थो रिश्तो सिकंदर, उन जे साम्हूं उन फ़ोन ते मना कयो पंहिंजी माउ खे, ऐं उन उहा ॻाल्हि ॿुधी वरिती। ऐं उन्हनि जो इहो ई आहे त कहिड़े बि तरीक़े सां मूंखे हीउ रिश्तो वठिणो आहे। हू वरी कमदार जे पुट सां शादी करणु चाहे थी। अहिड़े हिसाब सां कमदार जे पुट वरी हो चवनि था त हीअ असांजे लाइक़ु न आहे, हीअ असां हिन खे शादी पंहिंजी धीउ जी कीअं ॾियूं। लेकिन इहा रांझण ख़ान खे अञा ख़बर न पई आहे। थी सघे थो अॻिते हली रांझण ख़ान राज़ी थी वञे, छो त रांझण ख़ान ऐं ग़रीब ऐं अमीर में फ़र्क़ु रखण वारनि मूं न आहे। अहिड़ो वॾेरो आहे जेको सभिनी खे हिकिड़ी नज़र सां ॾिसंदो आहे। थी सघे थो हुनजे पीउ ताईं ॻाल्हि पुॼे, मथां हू राज़ी बि थी वञे, लेकिन हुनजी माउ नथी ॿुधाइणु चाहे। लेकिन हू धमकियूं ॾेई रही आहे त मां ज़हर खाईंदुसि। हाणे अॻिते हली ॾिसूं था छा थो थिए। लेकिन इहा जेके मतिलबु हुनजी माउ आहे दुआ जी, उहा पंहिंजे भाणेजे जे चकर में आहे त इन सां रिश्तो करायां। थी सघे थो उहा गेम बि खेॾे अॻिते हली करे। ऐं ॿी तरफ़ त जेको आहे हाणे गुलाम हुसैन जेको चई रहियो आहे सिद्रा खे त आऊं जेको आहे तोखे भॼाए वेंदुसि, ईअं थींदो फ़िलहालु त नज़र नथो अचे। अॻिते हली वक़्तु मथां अहिड़ो अचे, गुलाम हुसैन मथां अहिड़ो क़दम खणे बि सही, लेकिन फ़िलहालु अहिड़ियूं ॻाल्हियूं नज़र साम्हूं नथियूं अचनि। ऐं ॿिए तरफ़ मुख़्तियार खे बिल्कुलु न ॾेखारियो वियो हिन ॿिन्ही एपिसोड में, 20 में बि 19 में बि। लेकिन हाणे 21-22 में जेको आहे दोस्तों 21 ऐं 22 में जेको आहे मुख़्तियार खे न ॾेखारियो वियो। थी सघे थो अॻीते 23 किस्त में मुख़्तियार खे ॾेखारियो वञे। ऐं मुख़्तियार जेको आहे कुझु गैरत करे, कुझु जज़्बो करे, हाणे मुख़्तियार खे बदिलो बि वठिणो आहे। ख़ासि करे दोस्तों जमीला जो बि चाकर खां ऐं उन्हनि जे साम्हूं पंहिंजे भाइटे खे मतिलबु ताक़तवर करे बीहारिणो आहे। हाणे मेन ॻाल्हि आहे मुख़्तियार ते, हेॾो गुलाम हुसैन ते। पर गुलाम हुसैन में दोस्तों मां नोट जेको कयो आहे उहो दाबो न आहे, ॻाल्हाइण बि मतिलबु उहो मज़ो न अथसि। ॾिसण में भलो आहे, वार वॾा अथसि, ॾिसण में सुहिणो लॻे थो, लुक उनजो भलो आहे। लेकिन गुलाम हुसैन जो जेको आवाज़ु आहे उन में बिल्कुलु बि दम न आहे। ईअं ॻाल्हाए थो जीअं
को मतिलबु ॼट ॻाल्हाईंदो आहे हिसाब सां मां तोखे छा मां तोखे भॼाए वेंदुसि ऐं तूं मूंखे फ़ोन छो कई आहे। माना अहिड़ा डायलॉग ही मतिलबु उबता सुबता अगरि इन डायलॉगनि खे को प्यार सां सुठे नमूने सां गुलाम हुसैन ॻाल्हाया त अञा मज़ो करे न। लेकिन हुन रुखा इहे लफ़्ज़ अहिड़ा क़िस्म जा ॻाल्हाया, इहो तव्हां बि नोट कयो हूंदो कि गुलाम हुसैन छो ईअं करे थो, या गुलाम हुसैन जो ॻाल्हाइणु अहिड़ो आहे, या गुलाम हुसैन खे अदाकारी नथी अचे, या गुलाम हुसैन ओवर एक्टिंग करे थो। इहो मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हुनजो ॻाल्हाइणु अहिड़ो आहे गुलाम हुसैन जो ओवर एक्टिंग नथो करे, हुन खां एक्टिंग थी अहिड़ी थी त पोइ हू वीचारो छा करे। हाणे इन गुलाम हुसैन जो जेको लुक आहे, जेको ॾिसण में ख़ूबसूरत आहे, न त हिन जो अॻिते हली कुझु बि करे सघे पियो, अहिड़ो त ज़बरदस्त हिन ते माना हीउ ड्रामो सेट बीहे थो। लेकिन जे ॻाल्हाइणु सफ़ा तमामु ख़राबु आहे गुलाम हुसैन जो, दाबो ई न अथसि। इहो वधीक तव्हांखे छा थो लॻे कमेंट सेक्शन में इन जे बारे में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। असां त हर ॻाल्हि हर अदाकार जी नोट कंदा आहियूं ऐं ॾिसंदा आहियूं त कहिड़े अदाकार जे आवाज़ में दम आहे, कहिड़े जे जज़्बे में। हाणे लाला सिकंदर तव्हां ॾिसो पोड़ो थी वियो आहे, लेकिन पोइ बि धाबो अथसि। ऐं तव्हां इहो ॾिसो त हाणे जेको आहे हैबत खान रांझण खान, त इन में बि ॻाल्हाइण में दम आहे। ऐं साईं निसार शाह जेके मुख़्तार जो किरदारु कयो आहे, केॾो ॾिसो उन जो ॻाल्हाइण में दाबो आहे। ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं जंहिं जेको आहे हिते किरदारु कयो आहे गुलाम हुसैन जे पीउ जो, उन में ॻाल्हाइण में केॾो दम आहे ज़ुल्फ़कार बुर्दी में। लेकिन गुलाम हुसैन में उहो जज़्बो असांखे किथे बि नज़र न आयो। थी सघे थो फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ गुलाम हुसैन हीउ कमु करे रहियो आहे, थी सघे थो इहो बि आहे। बाक़ी रही ॻाल्हि ड्रामे जो क़िस्ता केतिरियूं आहिनि, जेको शुरू में असां तव्हांखे टीज़र ॾिनो हुई दोस्तो, हिन ड्रामे जो क़िस्ता मुंहिंजे अंदाज़े में घणियूं न आहिनि। 40-50 ताईं मुंहिंजे ख़्याल में हीउ ड्रामो एंड थी वेंदो गुलाम हुसैन। ऐं इन जो 8 ॾींहं क़िस्त अचे थी त पोइ 2 महीना हले या 3 महीना एतिरो हलंदो वधो बंदि, ॿियो छा हलंदो। ऐं 8 ॾींहं 2 क़िस्त आहिनि, पोइ जल्दी थी सघे थो मतां ख़तमु थी वञे। ड्रामो सुठो आहे, कहाणी सुठी आहे, लेकिन थोरो किथे किथे ग़लतियूं आहिनि। हाणे मां उहो ज़ाहिर नथो करणु चाहियां, वरी डायरेक्टर नाराज़ थींदा यार तव्हां असांजे ड्रामे जी यूट्यूब ते वञी तनक़ीद कई आहे। इहे लिंक माण्हू उन्हनि ॾे बि शेयर कंदा आहिनि असांजे वीडियो जा। काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके डायरेक्टर सां लिंक हूंदा आहिनि, उहे असांजा वीडियो क्लिप जा लिंक उन्हनि ॾे बि शेयर कंदा आहिनि, वरी उहे असां नाराज़ थींदा आहिनि, वरी असांजे कमेंट बि ईंदा आहिनि। बहरहाल अहिड़ी का ॻाल्हि न आहे, असां जेको आहे न सुठी शइ जी ज़ाहिर ॻाल्हि कंदा आहियूं, हीअ सुठी आहे, जे ग़लति शइ हूंदी आहे ग़लति ॻाल्हि कंदा आहियूं। जेको गुलाम हुसैन वारी ॻाल्हि हुई, मां तव्हां सभिनी जॻहियूं खोले रखी हे शयूं। हिते थोरी कमी आहे एक्टिंग में, वधीक तव्हांखे बि ज़रूरु महसूसु थियो हूंदो। तव्हां बि ॾिसंदड़ आहियो, ड्रामा ॾिसी रहिया आहियो, तव्हांखे कीअं न महसूसु थियो हूंदो। तव्हांखे ख़बर पई हूंदी त कहिड़े अदाकार जी हिन ड्रामे में धाबो आहे ऐं कहिड़े में जेको आहे ॻाल्हाइण में वज़न बि आहे। न त हर को पंहिंजी अदाकारी त उहे करे रहियो आहे, ईअं त हाणे मवाली बि करे रहियो आहे, कॾहिं किथे पादर थो खाए, कॾहिं छा थो करे। ईअं हाणे ॾिसो तव्हां खूनी माण्हू बि अची विया, मुछूं पधर अथसि, का शइ कोन अथसि, उहो बि ज़ाहिर थियो आहे। उहो बि तव्हां ॾिसो उनजी बि एक्टिंग हली रही आहे। खूनी माण्हू जो शुरू में जेको दौरु हुयो तॾहिं ज़बरदस्त एक्टिंग हुई, हाणे थोरो फ़र्क़ु पइजी वियो आहे। उमिरि बि वॾी आहे, असां नंढड़ा हुयासीं तॾहिं ही जवान हुयो, असां अची जवान थियाऊं त हू हाणे वञी पोड़ो थियो आहे। फ़र्क़ु त हूंदो न, वक़्तु जी ॻाल्हि आहे। दोस्तो वीडियो पुॻो पुॼाणी ते, उमेदु आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। महिरबानी करे जे तव्हांजे आंगुर में सूर न आहे त लाइक करे छॾियो यार, ईअं न कयो। सब्सक्राइब बि करे छॾियो, शेयर बि करे छॾियो। इन हिकिड़ी आंगुर सां इहे सभु फंक्शन थी वेंदा आहिनि। ऐं दोस्तनि ताईं वीडियो ज़रूरु पुॼायो, जेका बि तव्हांजा दोस्त आहिनि, अदाकार आहिनि, फ्रेंड आहिनि, डायरेक्टर सां जंहिंसां बि तव्हांजो व्हाट्सअप ते राब्तो आहे, हीअ वीडियो मुंहिंजी उन्हनि ताईं पुॼायो, महिरबानी थींदी। ऐं फेसबुक ते बि शेयर कयो, उनजी लिंक कॉपी करे, ऐं ID ते बि, ग्रुपनि में बि, पेजनि ते बि। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खोसे खे दुआउनि में यादि रखंदा, शाहिद खोसो व्लॉग खे बि दिलि में जॻह ॾींदा चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।